सॼो रिपोर्टर सदर अली हतार। सॻी लॻ ॻोठ भोंबटपुर जे रहवासियुनि मिसमात हाजल ख़ातून ज़ाल साईं दाद सामटियो पीरसन औरत हुस्ना ख़ातून मुजाहिद शाहिद खुशबू एहतजाज कयो। मिसमात हाजल सामटियो दाहींदे चयो त मुंहिंजो मुड़ुसु मूंखे 3 सालनि खां छॾे वियो आहे। पोरियो करे बच्चा पालींदी आहियां। मूंखे ऐं बच्चनि खे 1 रुपयो बि ख़र्च न ॾींदो आहे। मां पंहिंजे भाणे जे नज़र सामटियो सां ॾे वठ जी मिटी माइटी कई, जंहिं तां मुंहिंजा ॾेर ऐं भाणे जा मदद सामटियो वारा मछिजी पिया आहिनि ऐं जान जा दुश्मन बणिजी विया। बिरादरी जे हिक बासर जी चुर्च ते उन बासर सां गॾिजी सोभोदेरो थाणे ते कूड़ियूं एनसियूं कराइनि पिया ऐं घर जे दर ते हथियार खणी अची धमकाइनि पिया त तुंहिंजूं न्याणियूं बि अगवा कंदासूं ऐं घर ते बि कब्ज़ो कंदासूं। ख़ौफ़ सबबि मुंहिंजा बच्चा घर खां ॿाहिरि नथा निकिरनि ऐं असांजी मज़दूरी मरी बि बंदि आहे। बुखूं काटण ते मजबूर आहियूं। सोभोदेरो पुलिस मुख़ालिफ़नि जे चवण ते ज़्यादती ज़ुल्म करे रही आहे। मुतासिरनि वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां तहफ़्फ़ुज़ इंसाफ़ ऐं सोभोदेरो पुलिस ख़िलाफ़ क़दम खणण जो मुतालिबो कयो।